नाज़रीन, बदीन में कारसाज़ सानहे जे शहीदन के भेटा पेश करण लाइ मक़ामी हाल में ज़िले चेयरमैन पारां तक़रीब मुनक़िद कई वई। उन हवाले सां तफ़सील ॾिसूं था इमरान अब्बास जी हिन रिपोर्ट में। कारसाज़ सानिया जे शहीदन जी याद में बदीन जे हिक मक़ामी हाल में हिक तक़रीब कोठाई वई। तक़रीब में कारसाज़ जे शहीदन के ख़राज तहसीन पेश करण सां गॾु फ़लस्तीन में इसराइल पारां जारी ज़ुल्म ऐं बर्बरत जी बि सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई। ज़िले चेयरमैन अली असगर हालेपोटो पारां सानिया ऐं कारसाज़ जे शहीदन जी याद में कोठायल तक़रीब जी शुरूआत तलावत कलाम पाक सां करे ॾिया ॿारे शहीदन के भेटा पेश करे शहीदन लाइ दुआए मग़फ़रत कई वई। जॾहिं त इसराइल पारां फ़लस्तीन में जारी ज़ुल्म ऐं बर्बरत जी शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत पिणु कई वई। आयल महिमाननि जो ज़िले चेयरमैन अली असगर हालेपोटो शुक्रियो अदा कयो, जंहिं बाद हाल में लॻायल स्क्रीननि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां कराची में मुनक़द तक़रीब खे लाइव ॾेखारियो वियो। कराची जे पिंडाल में बिलावल भुट्टो ज़रदारी जे पहुचण ते बदीन में बि कारकुननि पारां शानदार इस्तक़बाल कयो वियो ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जो ख़िताब ॿुधो वियो। तक़रीब में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मक़ामी क़यादत ज़िलई सदर हाजी रमज़ान चांडियो, जनरल सेक्रेटरी साईं बख्श जमाली, अगूणा MNAs हाजी ताज मोहम्मद मल्ला, मीर अला बख्श टालपुर, तंज़ीला उम्मे हबीबा कमरानी, ॾाॾा मोहम्मद हालेपोटो, अगूणो सूबाई वज़ीर ऐं MPA मोहम्मद इस्माइल राव, सिंध जे अगूणे वज़ीर आला जो मावन ख़ुसूसी पीर नूरुल्लाह कुरैशी, अगूणे वज़ीर आला जो ख़ासि मददगार हाजी रसूल बख्श चांडियो, MNA मीर ग़ुलाम अली टालपुर, वाहिद बख्श हालेपोटो, बदीन म्यूनसिपल कमेटी जो चेयरमैन पीर मोहम्मद साले कुरैशी, अरबाब अमानुल्लाह, ज़िले वाइस चेयरमैन फ़िदा हुसैन मंदरो, बीबी यास्मीन शाह, पीर अमजद सिद्दीकी, खान साहब जमाली, मीर मोहम्मद मल्ला, मुर्तज़ा जमाली, अमीर हसन खुसो समेत सॼे ज़िले मां अॻवाननि, जियालनि ऐं जियालिन भरपूर शिरकत कई। इमरान अब्बास, SS न्यूज़, बदीन।